अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। सिंध इशूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ब्रेकिंग न्यूज़ में ख़बर शामिल कंदासीं। ठारू शाह खां ठारू शाह भरिसां जमाल ॻोठ वटि हरीपुर मोहल्ले जे रहवासी फ़ौजी नौजवान शनवार उर्फ़ शानी राजपूत खे नामालूम हथियार बंदनि गोली हणी मरण करे छॾियो। वधीक तफ़सीलात लाइ मालूम कंदासीं सिंध इशूज़ न्यूज़ टीवी जे नुमाइंदे राशिद अली मेमण सां। जी राशिद, छा तफ़सीलात आहिनि? जी अनवर, मां तव्हांजी ख़बर खां आगाह कंदो हलां त ठारू शाह भरिसां जमाल ॻोठ में हरिपुर मोहल्ले जो रिवासी फ़ौजी नौजवान शनावर उर्फ़ शानी राजपूत खे नामालूम हथियारबंदनि गोली हणी मरणी करे छॾियो, जंहिंखे फौरी तौर ते रूरल हेल्थ सेंटर ठारू शाह नियो, जंहिंखे गणती जोगी हालत में नवाज़ शाह अस्पताल मुंतक़िल कयो। ॿुधायो वञे पियो त नौजवान फ़ौज में हुयो, जेको मोकल ते आयल हो। जमाल ॻोठ खां वञी रहियो हो त ॿिनि फ़ौरन खेसि रोके मोटरसाइकिल फोड़ करण जी कोशिशि कई त मदामत ते फ़ौरन फायरिंग करे नौजवान शनावर राजपूत खे पेट में गोली लॻण सबबि सख़्तु ज़ख़्मी थी पियो। फ़ौरू फरार थी विया, जॾहिं त ठारू शाह थाणे वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो आहे। जी, वॾी महिरबानी राशिद अली मेमण तफ़सीलात ॾियण जे लाइ। जी नाज़रीन, त ही हुयूं हिन वक़्त ताईं जो अपडेट्स। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।